ख़ान साहब सां इतफ़ाक़ थो कयां प्राइम मिनिस्टर साहब सां त कराची जी मैनेजमेंट ठीक थियणु खपे, पर कराची सां गॾोगॾु अगरि सॼे मुल्क जी मैनेजमेंट ठीक थी वञे त कोई हर्ज त न आहे, थियणु त न खपे मुंहिंजे ख़्याल में। हाणे ख़ान साहब सां इतफ़ाक़ कंदा या न कंदा। सो ॻाल्हि इहा आहे त बाक़ी ही जेके बस जी इफ़्तिताह कई अथनि यार, हिन ते अची विड़िया आहिनि त असांजो आहे, मुंहिंजो आहे, तुंहिंजो आहे, ऐं तख़्तियूं पियो लॻाराए इमरान ख़ान। 80 बसूं पूरे 2 करोड़। हाणे अलाए हिन शहर जी आबादी 2 आहे, अलाए 1.25 आहे, अलाए 2.5 करोड़ आहे, मतिलबु 2+ करोड़ जी आबादी लाइ हणी 3.5 सालनि खां पोइ इमरान ख़ान साहिबु अचो लथो आहे। उहो बि नवाज़ शरीफ़ जे दौर में शुरू त थियो हुयो, इहो त को शक जी गुंजाइश न आहे। 3.5 साल हुकूमत हिन खे इमरान ख़ान जी थी आहे, हुन खां अॻु ही शुरू थियो हो। माना को 5-6 सालनि खां हिकु कहाणी ॿुधूं पिया ते एक दिन आएगा, हेड़ी बस हल्दी होड़ी हल्दी, आख़िर में 80 बसूं अची लथियूं आहिनि। अच्छा, ऐं अञा हिन जी जेके हू जिथे हलणा आहिनि रोड, कंप्लीट न आहिनि, अञा उहे बि कंप्लीट न आहिनि। ख़ान साहब तकड़ में इफ़्तिताह करे हलियो वियो आहे। माना बस जेको आहे उहो तव्हांखे अधु रस्ते ताईं पहुचाईंदी, जेके टर्मिनल पर अगरि तव्हांखे अॻिते वञिणो आहे त उतां टैक्सी करे रिक्शा करे हलिया वञो। ही अजीब आहे, ॾिसनि सां छो आहे। या न इस्लामाबाद हुअसि त यानी जेको इस्लामाबाद एयरपोर्ट खां शहर ताईं जेको रोड आहे हू 8 लेन्स आहे, यानी 4 लेन्स हिकिड़े पासे आहिनि, 4 लेन्स हिकिड़े पासे आहिनि। असां कराची हैदराबाद वारनि खे मोटरवे ठाहे ॾियनि था, उहो 6 लेन बि पूरो न आहे। उते सिर्फ़ु एयरपोर्ट खे शहर सां मिलाइण लाइ 8 लेन ठहनि थियूं। असां वटि मोटरवे ठहे थो, हेतिरो टैक्स ॾियूं था। इहो टोल टैक्स जेको आहे उहो बि लाइननि में बिहारे असां खां टोल टैक्स वठनि था, ऐं 6 लेन बि पूरा सारा आहिनि। सो ईअं ई बस हुते फर्स्ट क्लास हलनि थियूं, हिते असां वटि 5-6 सालनि खां पोइ अधु ठही आहे, 80 बसूं आहिनि, उन ते जहिड़ो